वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन वला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि उलमाए उम्मतिही व सुलहाए मिल्लतिही अजमाईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फिल कुरआनिल मजीद वल फुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल अख़िल्लाउ यौमइज़िन बअदुहुम लिबअद अदुव्वुन इल्लल मुत्तक़ीन। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। जत सब जवान पर मर्द मंझन हिकड़ो हशर वेल हिसाब में पुनल ईंदो पहलवान। पोइ छुटंदो सारो जहान आरीअ जे एहसान से। वेह वञी वटटल कलम जन जे हथ में अंग मटाए अगियां वरी वारे ॿिया लिखनि पनो सो पाड़ीन जंहिंमें मिलण मोहम्मद जो। हमदई सलात खां बाद काबिल एहतराम उलमाए किराम हुफ़ाज़ किराम मुअज़्ज़िज़ मेहमानाने गिरामी ऐं मुंहिंजा प्यारा बुजुर्गो दोस्तो भाइरो, अल्लाह तबारक व तआला जे मुक़द्दस कलाम पाक मजां अव्हां प्यारनि मुस्लमाननि भाइरनि जे ख़िदमत में हिक आयत करीमा तिलावत करण जो मूं शरफ़ हासिल कयो आहे। दुआ फरमाईंदा अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात मोनाचीज़ खे तिलावत कयल कलिमात जो तर्जुमो उन सां गॾु हक़ वारियूं ॻाल्हियूं बयान करण जी हिम्मत ऐं तौफ़ीक़ अता फरमाए। ॿुधण खां बाद अल्लाह साईं असां तव्हां सभिनी खे उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाहिल अलिय्यिल अज़ीम।
प्यारा मुसलमान भाइरो, जीअं तव्हांखे मालूम आहे असांजे प्यारे भाउ अदा नवाज़ अली साहब पंहिंजे मरहूम वालिद साहब ऐं पंहिंजी मरहूमा न्याणी जे ॿारे जे सिलसिले में अॼु को ही प्रोग्राम मुनक़िद कयो आहे, जंहिंमें असां तव्हां सभु शरीक थिया आहियूं। दुआ कयो त अल्लाह साईं असांजी शिरकत खे क़बूल फरमाए। अदा नवाज़ अली साहब वारनि जेको ख़र्च कयो आहे, तमाम इंतज़ाम कयो आहे, सो रब करीम पंहिंजी बारगाह अक़दस में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। अल्लाह साईं मरहूम ते मरहूमा ते रहम ऐं करम फरमाए, सदन सगीरन कबीरन गुनाहन खे माफ़ फरमाए। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात शल जुमला मरहूमीन मरहूमात ते रहम ऐं करम फरमाए। मुंहिंजा प्यारा मुसलमान भाइरो, जीअं त टाइम काफ़ी थी चुको आहे, इंशाअल्लाहुल अज़ीज़ हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे लाइ मशहूर आहे सिंध जे सूफ़ियन जो सरताज साईं जन जो उर्स मुबारक हली रहियो आहे। अॼु साईं जे उर्स जी तारीख़ आहे। सुभाणे तक़रीबन आम मोकल बि आहे, सुभाणे आम तातील बि भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह जे उर्स जे सिलसिले में। त असांजो प्यारो भाउ अदा हाफ़िज़ नज़ीर अहमद साहब मूंखे अॻु में ॿुधायो हो त साईं ही जेको प्रोग्राम आयो ऐं भिटाई साहब जे उर्स वारी रात आहे, त असांखे भिटाई साहब जो ज़िक्र ॿुधायो। मदीने जे साईं फरमायो त ज़िक्रुल अंबिया इबादत, नबियन सगोरन जो ज़िक्र ॿुधाइण अल्लाह जी इबादत आहे। व ज़िक्रुस सालिहीन कफ़ारतुम मिनज़ ज़ुनूब, ऐं वलियन जो अल्लाह वारन जो ज़िक्र ॿुधण सां गुनाह माफ़ थी था वञनि, ख़ताऊं माफ़ थी वञनि। त इंशाअल्लाह उन खां अलावा अल्लाह जे वली कामिल जो जिते बि जंहिं बि वलीअ जो ज़िक्र थी उन जी निगाह उन महफ़िल ते थी पवंदी। त प्यारा मुसलमान भाइरो, इंशाअल्लाह वलियन सगोरन जो ज़िक्र थींदो, उन में भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह जो सरे फ़हरिस्त ज़िक्र थींदो। आख़िर में इंशाअल्लाह जीअं त दोस्तन जी फरमाइश आहे, सुहिणे बादशाह पीर रहमतुल्लाह अलैह जी करामत जे मुरीद दावत कई हो शींहं खे ताम खाराइण वारी, या इंशाअल्लाह आख़िर में अवां जे ख़िदमत में अर्ज़ कंदुसि। वॾे आवाज़ ज़ौक़ शौक़ सां मदीने जे ताजदार जे हिन फरज़ान फरमान आली शान ते अमल कजो। त ज़य्यनु मजालिसकुम बिस्सलाम, मोमिनो मुसलमानो, जॾहिं अहिड़ा प्रोग्राम कयो त उनखे मुंहिंजी सलात सां सींगारे रहिजो। अचो त वॾा जवान नंढा सभु गॾिजी अहिड़ी सलात मदीने जे साईं जे मोकिलियो, जेका सलात असां तव्हांजे अॼोके हिन प्रोग्राम जो सींगार बणिजी पवे। सल्लल्लाहु अलैहि हबीब अल्लाह, चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि। प्यारा मुसलमान भाइरो, अल्लाह ताला जी ज़ात का बरकात फरमायो। अल्लाह खबरदार, अव्हांजा दोस्त यौमइज़िन क़यामत वारे ॾिहाड़े बादुहुम लिबाद अदू, क्या मजे ॾियारे हिक ॿिए जा मुखालिफ़ हूंदा या साथ छॾे वेंदा। इल्लल मुत्तक़ीन, मगर दोस्ती अल्लाह वारनि जी। या आयत करीमा जो लफ्ज़ी तर्जुमो। खिला जमा आहे खलील जी, यानी दोस्त, ऐं खिला माना घणा दोस्त।
यानी अल्लाह से तो फरमाए त अवां जा जेके दुनिया वारा दोस्त आहिनि यार आहिनि इन्हनि दोस्तनि खां मुराद उहे दोस्त जेके मुंहिंजा प्यारा दोस्तो बुरा दोस्त आहिनि बुरी संगत आहे उहा मुराद आहे जी अल्लाह से फरमायो ला यनफउ मालुन वला बनून इल्ला बिक़ल्बिन सलीम यानी क़यामत जे ॾींहुं के माल कम कोनी दो पुट कम कोनी दा पर हदीस पाक में आहे त चंगा जेके नेक पुटन भलारो माल जेको सदक़े खैरात में ज़कात में मुंहिंजा प्यारा भली चाहिए ते ख़र्च जो उहो अवां खे क़यामत जे ॾींहुं कम ईंदो पर अल्लाह से मुतलकन फरमायो क़ुरान पाक में त अवां जो माल अवां जो पुट इन माल इन्हनि पुटनि खां मुराद उहे पुट जेके ना फरमान मुंहिंजा प्यारा माल खां मुराद उहो माल जेको अवां जो हराम कमनि में हलियो वियो हलाल में कम न आयो उहो माल मुराद आहे त हिते बि दोस्तनि खां मुराद उहे दोस्त क़यामत जे ॾींहुं फिरी दुश्मन थींदा मुखालिफ़ थींदा उल्टा शाहिद ऐं गवाह बनबा जेके मुंहिंजा प्यारा बुरा दोस्त आहिनि उन्हनि बुरे दोस्तनि जे लाइ रब करीम फरमायो इहे अवां खे कम कोन ईंदा पर जेकॾहिं तव्हांजा चङा दोस्त आहिनि तव्हांजा आलिम सगोरा दोस्त आहिनि तव्हांजी दोस्ती नेकनि सां आहे नमाज़नि सां आहे परहेज़गारनि सां आहे मुंहिंजे चङनि ॿारनि सां दोस्ती आहे इहा दोस्ती इन खां कटियल आहे यानी इहा दोस्ती त क़यामत जे ॾियारे अवां खे कम ईंदी पर उहे अवां जा यार उहे अवां जा संगती जेके अवां खे बुरे रस्ते ते वठी वञण वारा आहिनि अवां जी जेका बुरी संगत आहे बुरी दोस्ती आहे इहे दोस्त अवां खे क़यामत जे ॾियारे कम छा पर उबतो तव्हांजे मथां शाहिद थी बीहंदा त मौला असां सां गुनाह में ही बि शरीक हो हिन कम में ही बि शरीक हो यानी शाहिद थी बीहंदा मुंहिंजा प्यारा उहे दोस्त जेके बुरा दोस्त आहिनि जिन जा रस्ता बुरा आहिनि चङा न आहिनि उहे मुंहिंजा प्यारा मुराद आहिनि पर जेकॾहिं सुठा दोस्त आहिनि सारी दुनिया जा दोस्त दोस्ती ख़राब न आहे बल्कि मुंहिंजा प्यारा कंहिंजी नुमाज़ीअ सां दोस्ती आहे कंहिंजी ख़ुदा जे सचे बाने सां दोस्ती आहे ख़ुदा जे सखीअ बाने सां दोस्ती आहे कंहिं आलिम सगोरे सां दोस्ती आहे ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो इहे दोस्तियूं रायगा न आहिनि इहे दोस्तियूं मुंहिंजा प्यारा ख़राब न आहिनि इहे कम वारियूं दोस्तियूं आहिनि बल्कि अल्लाह से अॻिते हली फरमायो इल्लल मुत्तक़ीन मुंहिंजा बानो परहेज़गारनि जी दोस्ती यानी चङनि जी सोबत चङनि जी दोस्ती उहा तव्हांखे सिर्फ़ क़यामत जे ॾियारे न बल्कि दुनिया में भी कम अचण वारी आहे अल्लाह वारनि जी संगत नेकनि जी संगत सुठनि माण्हुनि जी संगत दुनिया में भी इंसान खे कम ईंदी आहे ऐं आख़िरत में भी मुंहिंजा प्यारा उहा संगत कम ईंदी उहा दोस्ती कम ईंदी उहे दोस्त उहे संगती कम ईंदा जेके मां रब जा दोस्त जेके मुंहिंजा प्यारा बाना आहिनि मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो त हाणे मालूम थियो त दोस्ती बि माण्हू करे त ॾिसी वासी सोची समझी त आऊं जंहिंजे सोबत में वियां पियो आऊं जंहिंसां संगत रखां पियो दोस्ती रखां पियो अॼुकल्ह त दोस्ती जो लफ़्ज़ आम आहे ऐं जेके नुक़सान थियनि था अॼुकल्ह दोस्ती मां थियनि था अॼुकल्ह दोस्ती मुंहिंजा जीअं असां अख़बारुनि में ख़बरुनि में पढ़ूं था त मुंहिंजा प्यारा दोस्ती यानी इहा दोस्ती दुनिया में बि ख़तरो आहे आख़िरत में भी खतरो आखिरत में भी यह दोस्ती नुकसानदाह है हिते भी नुकसानदाह है अल्लाह सिंधु फरमाए त जॾहिं दोस्त करी दोस्त रखी त ॾिसी वासी दोस्ती रखदा मुंहिंजा प्यारा जे ॾिसी वासी रखंदे त पोइ उहा दोस्ती तोखे हिते बि कम ईंदी कब्र में बि कम ईंदी त हशर में बि कम ईंदी हाणे बिटाई साहब रहमतुल्लाह अलैह सिंधी ॿोलीअ में हिकिड़ो इशारो कयो पाण फरमाइनि था होश करे हल हंजड़ा यार बधजे मबेल बघन से
तो दुनिया में होश सां तरीक़े सां हर माण्हू खे न चुबड़जां, हर माण्हू खे दोस्त न बनाइजां। बघो जेको न बघो, मूंखे हिकिड़ो दौर यादि आहे, असां जॾहिं मेयूं चाढ़ींदासीं नंढा, पोइ मेयूं चाढ़ींदासीं, पोइ रेशमी धागे जी हिकिड़ी खंजड़ी ठाहींदासीं। हिते मां शहर जो माहौल आहे, खंजड़ी अलाए छा यादि मुंहिंजा प्यारा, उहा असां ठाहींदा हुआसीं रेशमी धागे खां। पोइ पन्ना हूंदा हुआ जेके ज़मीन जा, उन पन्ननि ते उहे काठियूं हणी लॻाए छॾींदासीं। उन में हरू भरू को ॿियो पखी कोन फासंदो, बघो फासंदो, बघो फासंदो। त भिटाई साहब त फरमाए, तो उन में अक़ल घटि आहे, सोचींदो न आहे, सम्झंदो न आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो, ईअं पियो अलाह तवार हलंदो आहे त कहीं न कहीं खंजड़ी में फासी पवंदो आहे। फरमाए थो त हंज वारी चाल हल, हंज वांगर दुनिया में होशियार थी हल, दोस्ती यारी रखण में, हर शइ में जेको आहे सो पंहिंजो अक़ल जोड़ाए ॾां, ॾिसी वासी कम कजां, मतां बघे वांगर किथे फासी न पए। हाणे इन्ही दोस्ती का घणा इशारा आलिम उन्हनि में बि दोस्ती जो ख्याल रखो। घणा त अहिड़ा न वरी गुमराह न करे छॾे, घणा अहिड़ा ॾाढी वारा बि घुमनि पिया, पटकनि वारा घुमनि पिया। मुंहिंजा प्यारा, उन्हनि दोस्तनि खां बि बचा कजे। रब जो फरमाए त इहे दोस्त बि तुंहिंजे ईमान खे ख़राब कनि। ये दोस्त न तोखे हिते कमी दा न आखिरत में। जेकॾहिं दोस्ती तोखे लगानी आहे त कंहिं ग़ुलाम मुस्तफ़ा सां, रसूलुल्लाह जे हुबदार सां, मदीने वारे साईं जे मोहब्बती माण्हू सां दोस्ती लगाए दे। इहा बि दोस्ती तोखे मदीने पहुचाए, तोखे हुजूर अलैहिस्सलाम जो इश्क अता फरमाईंदी। त मुंहिंजा प्यारा, जेके बि दुनिया में दोस्तियूं आहिनि, जेके बि दोस्ती जा तबका आहिनि, उन्हनि तबकनि में गौर कजे, निहार दे। रिश्ते रखण वक़्त बि त आउं रिश्तो करियां पियो, अॻियो माण्हू जो मसलक छा आहे, अॻियो केरु आहे, अहिड़े नमूने सां दोस्ती जे लाइ बाक़ी दुआ सलाम हलंदो रहंदो। जेका दोस्ती आहे, निस्बत आहे, उहा अहिड़े माण्हू सां गॾिजे जंहिंजी निस्बत अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सां सची। उन माण्हू सां जेकॾहिं माण्हू दोस्ती कंदो त इहा दोस्ती दुनिया में बि कमी ईंदी, आख़िरत में बि कमी। हाणे अल्लाह वारनि जी दोस्ती ते हिकिड़ो वाक़ियो जी ख़िदमत में अर्ज़, सलात खे भेरो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। प्यारा मुसलमान भाइरो, बुजुर्ग जो नालो वा अल्लामा फखरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह अलैह। वक्त जो वॾो जय्यद आलिम, वली कामिल, मुफस्सिर क़ुरान ऐं ॾुखे में ॾुखी जेका तफ़सीर आहे बुजुर्ग लिखियो आहे, उहा बि तफ़सीर इमाम राज़ी जी आहे, तफ़सीर कबीर। साईं जे इल्म जो अंदाज़ो हीअं लगाइजे त बिस्मिल्लाह जी तशरीह साईं बयान कई आहे तफ़सीर कबीर में। घणा पन्ना साईं भरिया, पर पोइ बि चवनि था त मूं मुख़्तसर तशरीह कई आहे। जे अञा बि चाहियां त 10,000 मसइला बिस्मिल्लाह जे मुतलक़ जेके मुंहिंजे ज़हन में आहिनि, ऐं लिखां कोन। 10,000 मसइला, 10,000 ॻाल्हियूं अञा बि मां फखरुद्दीन राज़ी जे ज़हन में आहिनि, पर किताब जुगो थी वेंदो, तफ़सीर वॾो थी वेंदो। ऐं वाकई बिस्मिल्लाह त बिस्मिल्लाह आहे। जंहिं जवान जो उर्स आहे, उन खां पुछूं बिस्मिल्लाह छा आहे? पाण फरमाए थो, कोड़ी किताबनि में अखर मिड़ोई हिकु, जे नज़र अथई नेक त बिस्मिल्लाह बस ऐं बिस्मिल्लाह आहे चाहे मुख़्तसर। सॼो क़ुरान बिस्मिल्लाह में बंदा, सॼो क़ुरान बिस्मिल्लाह में बंदा, सॼी बिस्मिल्लाह बा में बंदा। बे जेका आहे बिस्मिल्लाह जी बे बा, इन्ही में बंदा। ऐं इहा सॼी बा वरी बे जे हेठां जेको नुक़्तो आहे, इन नुक़्ते में बंदा। हज़रत मौला अली शेर ख़ुदा फरमाइनि था, इहो नुक़्तो मां हैदर करार, इहो नुक़्तो मां आहियां जेको बे जे हेठां। मुंहिंजा प्यारा, त बिस्मिल्लाह वॾी ॻाल्हि आहे। बहरहाल जॾहिं बि खाधो खाओ,
जॾहिं बि सफ़र कयो को भलारो कम कयो त बिस्मिल्लाह ज़रूर पढ़ो इंशाअल्लाह या आदत थी वई त बिस्मिल्लाह खे पाण ई ॿुधाईंदी त मां छा आहे जंहिं ताम ते जंहिं खाधे ते बिस्मिल्लाह पढ़ंदो वो खाधो उन खाधे में बरकत थींदी उन खाधे में शैतान शरीर कोन थींदो शरीर जिन शामिल कोन थींदा मुंहिंजा प्यारा उन खाधे में शिफा ईंदी बरकत कहिड़ो भलो कमु कंदो या पंहिंजी आदत बनायो आदत बिस्मिल्लाह पढ़ण जी पर विसरी वञे तब आख़िर में चओ विच में चओ जॾहिं बि यादि अचे बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह इहो लफ़्ज़ चई छॾियो या ये अरबी में या ॿी ज़बान में न अचनि त अवल आख़िर बिस्मिल्लाह इहो चई छॾियो प्यारा मुस्लमान भाइरो अल्लामा फ़खरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह अलैहि वॾो आलिम वॾो बुज़ुर्ग जंहिं शैतान जे शर खां बचण जे लाइ जॾहिं माण्हू जे वफ़ात जो टाइम ईंदो आहे उन टाइम शैतान पाणीअ जो प्यालो खणी बीहंदो आहे मुंहिंजा प्यारा इंसान खे गुमराह कंदो आहे उन वक़्त ताईं बि ही कोशिश में हूंदो आहे इन शैतान लिल इंसान अदुव्वुम मुबीन शैतान इंसान जो आख़िर दम ताईं दुश्मन पर आऊं तो चवां थो शैतान खां बि वॾो दुश्मन इंसान जो नफ्स हाणे जॾहिं शैतान पे गुमराह थियो त शैतान खे गुमराह कंहिं कयो शैतान खे नफ्स गुमराह कयो अना गुमराह कयो मैं आऊं बाहि जी पैदाश आदम अलैहिस्सलाम मिट्टी जी से पैदाश अॼु बि रुगो मैं ख़त्म थी वञे आऊं मां ख़त्म थी वञे त सभु मसइला हल थी वञे बेटा साहब तो बरो तो वॾो वेरी जेको आहे नफ्स आहे जंहिं शैतान खे कोन बख्शो उनखे बि गुमराह करे छॾी रस्ते तां लाथई शाह साहब तो फरमाए त शिकारी शिकार जो पह पचारो कल किन मारियो किन मारायो के वरतो वरतो प्या कल पर मदो मारियो तिन जिन मिरू मारियो माठ में यानी अंदर वारो नफ्स जिन मारियो मुंहिंजा प्यारा दोस्तो इहो नफ्स कॾहिं मरंदो किथे मरंदो अल्लाह वारनि जी दोस्ती खां मरंदो अल्लाह वारनि वटि हिन नफ्स जो मौत आहे हिन नफ्स जो झुकाइण उन्हनि जो इलाज उन्हनि जी दवा दारू अल्लाह वारनि जे दुकान ते पई अल्लाह वारा ॼाणनि था बेटा साहब जो फरमाए त जे भाई जोगी थिया कर हाल फकीरी जे विक विकते मिलन गारियो तब चवंदो अच जांजी कावड़ पंहिंजे कल्ब जे तो पाणीअ वांगे पी पो साम्हूं थधो सी लहर न लोॾो हणे सब खाग में जेको नफ्स आहे इन नफ्स खे काबू कजे इन नफ्स खे मार दे मुंहिंजा प्यारा इन नफ्स खे मारींदड़ जेके माहिर उहे ख़ुदा जा परहेज़गार बाना उहे अल्लाह जा भलारा बाना उन्हनि जी दोस्ती में उन्हनि जी सोबत में ही नफ्स काबू ईंदो आहे छो जो उन्हनि खे उहे वॾा हिन नफ्स जा शिकारी थी गुज़रिया आहिनि उन्हनि खे ख़बर आहे त नफ्स खे काबू कीअं कबो सुल्तान बाहू यही ॻाल्हि ॿुधाई फरमाए तो तस्बीह फिरी पर कल्ब न फिरिया ते की लेना तस्बीह फड़के पढ़िया पर अदब न सिखिया की लेना इल्म पढ़ के झाग बिना दुध चमदा नहीं बहू तोणी लाल हो कड़ कड़ के
सुल्तान बाहू जो मक़सदी कलाम ही आहे त ईमान इस्लाम नमाज रोज़ो हज ज़कात हे चिल्ला इल्म सब खीर पर खाली पियो खीर खे काढ़ी दे मक्खन कोन निकिरंदो जेस ताईं इन में खटो न पियो आहे छाछ चवंदा पंजाबी में खटे खे पाण खटो चवंदा आहियूं अवां छा चओ माना खीर खे ॼमाइण जे लाइ में लस्सी जो ढुक विझणो पवंदो आहे जॾहिं इहो विझबो आहे तॾहिं मुंहिंजा प्यारा खीर ॼमंदो आहे पोइ उन मां लस्सी बि निकिरंदी आहे त मखण बि निकिरंदो त साईं फरमाए त इहो सॼो ईमान इहो सॼो जेको दरिया आहे इन जो निचोड़ इन मां हासिल कलाम तॾहिं निकिरंदो जॾहिं अल्लाह वारनि जी नज़र में शामिल हुजे अल्लाह वारनि जो फैज़ इन में शामिल हुजे अल्लाह वारनि जी सोबत दोस्ती इन में शामिल थींदी सभु मसइलो हल थींदो नफ्स बि मरी पवंदो रस्तो सुठो मिली वेंदो मुंहिंजा प्यारा ॿिन्ही जहाननि में बेड़ो पार थी वेंदो इहो कमाल अल्लाह वारनि वटि इहो अल्लाह चले रब करीम फरमाए अल्लाह से फरमाए तो इन्नल्लाह मअल मुत्तकीन जे मां रब खे ॻोल्हणो आहे त अल्लाह वारनि जे दुकान ते ॻोल्ह इन्न रहमतल्लाह करीब मिनल मुहसिनीन जे मुंहिंजी रहमत खे ॻोल्हणो आहे त अल्लाह वारनि वटि ॻोल्ह इन्नल्लाह मअल लज़ीन तक़व वल्लज़ीन हुम मुहसिनून बेशक मां इन्हनि मोहसिन माण्हुनि सां इन्हनि परहेज़गार ॿारनि सां गॾु तूं बि उते आ उन्हनि जी सोबत दोस्ती संगत इख्तियार कर त मां रब मुंहिंजी रहमत तोखे मिली खुदा हूअं बि मिले थो पर देर में ऐं अल्लाह वारा जीअं साईं मौलाना अब्दुल गफूर साहब जी ॾाढी भली ॻाल्हि ॿुधाई असां पुछो साईं खां त भला नक्शबंदी ऐं कादरी सिलसिले में फ़र्क़ु छा आहे त पाण किताबनि जे मुताले सां ॿुधायूं त नक्शबंदी सिलसिलो अहिड़ो आहे त जेका मंज़िल बाद में माण्हू कमाए हासिल कनि था नक्शबंदी सिलसिले में उहा पहिरीं अता थी वञे उहा मंज़िल पहिरीं मिली थी वञे जेका ॿियनि सिलसिलनि में घणी महिनत खां पोइ हासिल थींदी आहे उहा अॻ में हासिल थींदी आहे त रब मिलंदो आहे आम माण्हू तहजीद पढ़े परहेज़गारी करे कोशिश करे ठीकु आहे पर अल्लाह वारनि वटि इहा पाक ज़ात जल्दी मिलंदी भिटाई साहिब जा मुर्शिदन मोहम्मद अहमद कोरी जिते मक़बरो शरीफ आहे पंहिंजे मेमणगोट जा माण्हू घणा वेंदा आहिनि हाज़िरी जे लाइ मक़बरे शरीफ जिते क़िबला साईं पीर आगा अलहाज सैयदी मोहम्मद इब्राहिम जान सरहदी रहमतुल्लाह अलैह जो बि दरबार आहे उन खां थोरो अॻिते भिटाई साहिब जे मुर्शिदन जो मज़ार यानी मोहम्मद अहमद कोरी खट्टी कोरी कोरीअ को कम कंदा हुआ मुंहिंजा प्यारा भिटाई साहिब जा मुर्शिदा ॿई भाइर हा ॿई जलाली हा हज़रत भिटाई साहिब हिकु दफ़ो फ़क़ीरनि सां गॾु हिन गंजे टकर ते आया फरमायो अवां इते बीहो त मां पंहिंजे मुर्शिदनि सां मिली अचां उन्हनि खे उते विहारियो पाण विया पंहिंजे मुर्शिदनि सां मिली वापसि फ़क़ीरनि पुछियो त साईं भला तव्हांजा जेके मुर्शिद आहिनि उहे कहिड़ी क़ौम जा आहिनि कंहिंसां तालुक रखनि था मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो शाह साहिब फरमायो मुंहिंजा मुर्शिद कोरी क़ौम जा कोरी मोहम्मद अहमद साईं तव्हां शाह साहिब बुखारी सैयद वरी तव्हां कोरी मुर्शिद कया वो पाण उन्हनि खे फरमायो अवां खे कहिड़ी ख़बर ज़ात ते ॾात कान्हे का जेके आया से अॻियां आए फ़क़ीरो मुंहिंजा मुर्शिद उहे कमाल वारा आहिनि जो हलो हलो कोरीए नाज़ुक जनी जो नी कढी निसारो नी छिनण मूर न सिखिया फरमायो मुंहिंजे मुर्शिदनि वटि जुदाई त आहे जुदाई त उहे सिखिया ई न आहिनि जेको अचे थो पहिरीं मुलाक़ात में रब सां मिलाए
अल्लाह सां मिलन था त यानी इहो सौदो अल्लाह सां मिलण वारो वापार इहो अल्लाह वारनि वटि जल्दी तय थी वेंदो आहे। अल्लाह वारनि वटि जल्दी ख़ुदा पाक मिली वेंदो आहे। हूअं कई मंज़िलूं पोइ अल्लाह मिले या अञा माण्हू केॾा खिसकी वञे पर अल्लाह वारनि वटि वेंदो। इहे अहिड़ा उस्ताद आहिनि, इहे अहिड़ा माहिर आहिनि जो ख़ुदा जो कसम आहे इन्हनि जी दोस्ती में शैतान जो हमलो कम करे न नफ्स अम्मारो हमलो करे सघे न बद मज़हब जे मथे हमलो करे सघे। अल्लाह वारनि जी तंद, अल्लाह वारनि जो धागो, अल्लाह वारनि जी तस्बीह जो कमाल इहो आहे जो इंशाअल्लाह ताला पोइ पटरी लैन तां लहंदो ई कोन। इहो अल्लाह वारनि जी दोस्ती जो फ़ाइदो। बहरहाल हज़रत अल्लामा फ़खरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह अलैहि इरादो कयो त आलिम त बरदस्तो आहे, वॾो आलिम आहियां, इल्म जा त मूं वटि दरिया हाणे तरीक़त मारिफत में कदम रखां, कंहिं अल्लाह वारे जो हथ वठां। इन नियत सां 100 मील हली किलोमीटर न तक़रीबन सम्झो कि हितां खां हैदराबाद, कराची खां हैदराबाद ताईं जो सफ़र कयो। उते रहंदो हो हज़रत साईं ख्वाजा नजमुद्दीन कुबरा रहमतुल्लाह। ही बुजुर्ग हो, हिन जी निगाह में वो ख़ुदा पावर रखियो जो हिकु दफ़ो पंहिंजे दरबार में वेठा दरवाज़े ते हिकिड़े फ़क़ीर चयो सी ख्वाजा साहब ॾे ख़बर अवां माण्हू चवंदा आहिनि वलियनि जी निगाह कीमिया सोना, असां त तव्हांजी निगाह जो इहो कमाल करे कोठो। हीअं जो सवाल कयूं साईं नज़रूं मथे कयूं हेठि ॾियारिया मथे खयूं त कुदरत अल्लाह जी साम्हूं जी कुतो गुज़रियो। कुतो जो गुज़रियो त साईं जी निगाह कुते ते हली वई। मिस्र जी तारीख़ त उहो कुतो उन ॾींहं खां पोइ कंहिंजे दर ते टुकड़ मानी जे लाइ हिक जाइ ते वेठो हूंदो। शहर जा सभई कुता टुकड़ मेड़े इन जे अॻियां अची रखंदा। बुजुर्ग जी निगाह पइजी वई त उन कुते खे बि रंग लॻी वियो। मुंहिंजा प्यारा दोस्तो उन बुजुर्ग वटि विया ख्वाजा नजमुद्दीन कुबरा। जंहिं वक़्त में उते पहुता त सिज लही वियो, सिज लही वियो, मानी लंगर पाणी थियो। हाणे सोमनी खां पोइ साईं सां फ़क़ीरनि मिलायो, मुलाक़ात थी। साईं फरमायो त फ़खरुद्दीन मुरीद थियण आयो आहे। जी असां मुरीद थियण। साईं छा कयो निगाह सां जेको बि साईं मौलाना फ़खरुद्दीन राज़ी जो इल्म हो वो पंहिंजे निगाह सां सीने मां सभी कढी वियो। अहिड़ो कम थी वियो जो साईं खे बिस्मिल्लाह बनाए। घणा माण्हू चवंदा आहिनि पर इहो मज़ाक बि न कजे। हाणे चवंदा आहिनि बाबा हलो फलाणे पीर ते, या वरी पंहिंजे मुहावरे में मिसाल ॾींदा आहिनि पीर पुट न ॾींदो त ज़ाल त कोन खसींदो। इहो हिकिड़ो मुहावरो बनियल आहे, माण्हू ई ॻाल्हियूं कंदा बाबा पीर पुट न ॾींदो त ज़ाल कोन खसींदो। इहो ग़लति आहे। अल्लाह वारे खे ख़ुदा उहा ताक़त ॾिनी आहे जो इल्मु खसे त खसे सघे, इल्मु वठे त वठी थो सघे। उहा ताक़त आहे ख़ुदा वारनि खे, अल्लाह वारनि खे। मुंहिंजा प्यारा दोस्तो त अल्लाह जे वली पंहिंजे निगाह सां सॼो इल्मु पाण खणी वञे। हाणे इमाम राज़ी रहमतुल्लाह अलैहि खे बिस्मिल्लाह बनाया। अर्ज़ कयूं सुणो ही छा पाण साईं ख्वाजा नजमुद्दीन कुबरा रहमतुल्लाह अलैहि फरमायो मौलवी साहब असां वटि तूं मुरीद थियण आयो आहीं। असां तुंहिंजे सीने में असां तुंहिंजे दिल ते नज़र डोड़ाए। इल्म त तो वटि वॾो आहे, दरिया इल्म जो वहे थो पियो, पर उन सां गॾु असांखे तकब्बुर जो जबल बि नज़र आयो। फखर वॾाई जा जबल नंढा सॾा नज़र आया। जॾहिं असां वटि तूं आयो आहे ज़मीन खणी, असां मारिफत तरीक़त जे माहिरनि वटि आयो आहे त मूंखे ज़मीन हमवार करे ॾियो, पाणी सरखो झले, फसल सही करे त पोइ असां उन जे लाइ अॻ में सॼे सीने जी सफ़ाई कई आहे। इल्मु असां पाण वटि रखी छॾियो आहे। हाणे असां तुंहिंजे सीने में पंहिंजे मारिफत जो ट्रैक्टर हलाईंदासीं, पंहिंजो तरीक़त जो बिल्डो
बुलडोजर हलाए ये सब पहाड़ हटाए किराए ज़मीन खे हमवार कंदासी तुझे नफ्स खे मारींदासी उन खां बाद मंज़लूं हलंदियूं पोइ इल्म बि तोखे मिली वेंदो। मौलाना फ़खरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह अलैह दिल में सोचो त फ़कीर पंहिंजे हिसाब में हाल में आ अलाए अॻिते छा थींदो। अर्ज़ कई सोना मूंखे इल्म वापसि ॾे ऐं सोची समझी पोइ सुभाणे ॿुधाईंदुसि। साईं इल्म वापसि करे छॾियो। हाणे राति जो सुतो पियो आहे सोचे पियो अलाए केतिरो वक़्तु लॻे माण्हू साईं साईं बि कनि था पेरियूं पवनि था हथ चुमनि था फतवनि लाइ अचनि था हे सभु कम वेंदा भला हाणे ॻोठ वञो ॾिसंदासीं। सुबुह जो नाश्तो पाणी करे साईं खे अर्ज़ कई सोना तव्हांखे शाबाश हुजे पर मूं खां ॻाल्हि चए ऐं हाणे वञा थो पोइ सोची समझी साईं फरमा अवां जी मर्ज़ी। हाणे ॻाल्हि खे नुक़्ते खे ज़हन में रखिजो त सिर्फ़ मुलाक़ात थी लंगर खाधम अल्लाह वारे सुबुह जो नाश्तो कयो हलिया मुरीद कोन ओठ आया पंहिंजे शहर में आया उते हिकिड़ो रिसालो लिखियो जंहिंमें हिकिड़नि बुज़ुर्गनि लिखियो आहे 360 जवाब ऐं हिकिड़नि लिखियो आहे 100 जवाब। कहिड़ी ॻाल्हि जो त सिर्फ़ अल्लाह वहदहू ला शरीक इन ते साईं हिकिड़ो रिसालो लिखियो जंहिंमें मुंहिंजा प्यारा उनमें दलाइल साईं पेश कया हा। छो किन लिखियो आहे 100 दलाइल हा किन लिखियो आहे 360। बहरहाल अहिड़ो साईं रिसालो बि लिखियो पर जॾहिं वफ़ात जो टाइम आयो विसाल जो मुंहिंजा प्यारा शैतान साईं जे मथां अची बीठो चवण लॻो मौलाना फ़खरुद्दीन राज़ी दे ख़बर त अल्लाह घणा आहिनि रब घणा अल्लाह घणा। साईं फरमायो रब हिकिड़ो आ दलील दे कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद। शैतान भी उस्ताद मलाइक गुजरियो आ मुंहिंजा प्यारा पंहिंजे इल्म सां उन दलील खे तोड़े छॾियाई। वरी अल्लामा फ़खरुद्दीन ॿियो दलील क़ाइम कयो टियों दलील क़ाइम कयो 60 दलीलूं 100 दलीलूं पेश कयाई। 100 दलीलनि खे शैतान पंहिंजे इल्म सां रद्द करे छॾियो। मुंहिंजा प्यारा हाणे अहिड़ो वक़्तु अची वियो जो हज़रत साईं मौलाना फ़खरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह अलैह जी ज़बान मां अहिड़ो ग़लत कलमो निकिरी वञे जंहिंसां साईं जे ईमान वञण जो ख़तरो हो। विची जी निमाज़ जो टाइम हो। साईं अल्लामा ख़्वाजा नजमुद्दीन कुबरा रहमतुल्लाह अलैह वुज़ू पिया फरमाइनि मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो साईं अल्लामा फ़खरुद्दीन राज़ी खे अचानक ख़्याल आयो त फलाणे बुज़ुर्ग वटि वियो होसि वो अल्लाह वारो मुंहिंजा प्यारा तसव्वुर में वो बुज़ुर्ग आयो जीअं जो साईं हिते तसव्वुर कयो अल्लाह ख़्वाजा नजमुद्दीन कुबरा पंहिंजे ॻोठ में वुज़ू पे कयो। एतिरो फ़ासिलो आहे जेतिरो हैदराबाद कराची विच में फ़ासिलो आहे। साईं वुज़ू जे दौरान कौरो खणी हीअं मुंहिंजा प्यारा वण खे हयो वण में बि कौरो लॻो ऐं मुंहिंजा प्यारा पाण उथी बीठा पाण फरमायो कुल अल्लाह वाहिदुल बिला दलील। मौलाना फ़खरुद्दीन चओ त मुंहिंजो रब बग़ैर दलील जे हिका मुंहिंजे रब जे हिक हुअण जे लाइ कंहिंजे दलील जी ज़रूरत कान्हे का। कुल ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलील अज़ीम। ला हौल पढ़ शैताना भॼी वेंदो तुंहिंजो ईमान बची पवंदो। वे कलमा हैदराबाद जे फासले खां कराची ताईं मौलाना फ़खरुद्दीन राज़ी ॿुधा मुंहिंजा प्यारा पाण लाहौर पढ़ियाऊं ऐं चयाऊं शैतान मुंहिंजे रब जे हिक हुअण जे लाइ दलील जी ज़रूरत न आहे मुंहिंजो रब बग़ैर कंहिं दलील जे हिकु आहे। लाहौर पढ़ियाऊं शैतान भॼी वियो। साईं जो रूह ख़ैर सां परवाज़ थियो। हाणे फ़क़ीर अर्ज़ कयो जेको साईं ख़्वाजा नजमुद्दीन कुबरा खे वुज़ू पियो कराए उन अर्ज़ कयो साईं हीअ कैफ़ियत कहिड़ी तव्हां कौरो हयो पोइ वरी अलाए कंहिंसां तव्हां ॻाल्हायो माण्हू बि नज़र कोन आयो इहो छा मसइलो। साईं फरमायो फ़क़ीर साहब तोखे यादि आहे कुझु अरसो अॻे असां वटि राति जो हिकिड़ो मौलवी साहब आयो फ़खरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह अलैह उहे आया तोखे यादि आहे? हाउसी मूंखे यादि आहे जेको मुरीद थियण
हो मुरीद थियण आयो साईं वो मुरीद भी कोन थियो हो मुरीद भी कोन थियो पर अॼु मौत जो वारो हो शैतान खे गुमराह पियो करे असां उन मौलवी साहब जी मदद कई उन जे ईमान खे बचाए कलमो पढ़ाए दुनिया मां उकारे पार कयो आहे से मौलवी मुरीद भी कोन थियो तरसोई कोन हलियो वियो पोइ हेॾी महिरबानी पाण फरमाए त असां पंहिंजे तॾे खे सुञाणो हिकिड़ो दफ़ो असांजे तॾे ते आयो असांजो लंगर खाधाई नाश्तो पाणी कयाई असांजी सोबत में घड़ी वेठो असांखे उहा घड़ी सुञाणी पई ओ उन हिक घड़ीअ जे सदके असां मौलवी साहब ते इहो करम करे सघियो हे अहिड़ा वफ़ादार हिननि जी संगत अहिड़ी कीमिया संगत आहे जो दुनिया में बि कम अचे क़ब्र में बि कम अचे त आख़िरत में बि कम अचे क़ब्र में कीअं कम ईंदी आहे से पीर सिंह रोज़े धणी रहमतुल्लाह पीर ॻोठ वारा जेके मदीने जे साईं जा पगदार वली खोड़न पर साईं जी पग जीअं पंहिंजे वॾेरे सिलसिले में सरदारी सिलसिले में पगूं हूंदियूं आहिनि बाबा वॾड़ो फो थियो हाणे पुट ते पग रखो ईअं मदीने जे साईं जी पग मुबारक पीर सिंह रोज़े धणी जे मथां साईं जा पगदार मशहूर वा दुनिया में सरदार तुझी गादी मुझे पीर ॻोठ वारा पगदार तुझी गादी पगदार तुझी गादी प्यारा मुसलमान भाई पीर सिंह रोज़े धणी हिकिड़ो फ़कीर आयो पाण अल्लाह वारा दुनिया में हुआ त कंहिंजी मदद कंदा हुआ हाणे विसाल खां बाद या वरी क़ब्र में मुरीद जे फांसी पए त तूं अल्लाह वारो छा कंदो दरबार ते आयो या के सोच खणी आयो उते रात जो सुम्ही दरगाह ते सुम्ही ख्वाब तो ॾिसे त साईं पीर साईं रोज़े धणी जो फ़कीर गुज़ारे वियो आहे मुरीद जान छॾे वियो आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो जंहिं वक़्त में उनखे क़ब्र में आंदो वियो आहे क़ब्र में आयो क़ब्र में दाख़िल कयूं मुरीद खे मिटी ॾेई मुंहिंजा प्यारा अज़ीज़ मोटी विया त ॾिसे थो साईं पीर साईं रोज़े धणी उन मरण वारे जी क़ब्र में अची वेठो फ़कीर खे चवे थो फ़कीर घबरा न मां तुंहिंजो कामिल मुर्शिद तो संगल सल्लल्लाहु अलैहि या हबीब ला वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लम अलैहि या हबीब अल्लाह क़ब्र में भी कामिल पीर कम अचनि था दुनिया में भी कामिल कम अचनि था आखिरत में भी कम अचनि था तॾहिं मुंहिंजे मिट जे घोट फरमाए तो हल साण जेके हली था ॼाणन न हल साण ॿियल मत हली हाल वञाई वे साण तिल जेके वेही था ॼाणन न वे साण ॿियल मत वेही वेल वञाई खिल साण तिल जेके खिली था ॼाणन न खिल साण ॿियल मत खिली ख्वार कनई रो साण तिल जेके रोई था ॼाणन न रो साण ॿियल मत रोले छॾी
मुझा प्यारा दोस्तों ये सब इशारा अल्लाह वारन जी संगत जे तरफ आ ऐं अल्लाह वारन जी संगत आए पर जेके दुनिया जी आम संगत आ उन जे तरफ इशारो आ तो दुनिया में उहे संगती गोल उहे दोस्त गोल जेके चंगा हुजन नमाज़ी हुजन सच ॻाल्हाइण वारा मुझा प्यारा नेक कम करण वारा मैं सुठी संगत है पंजो चंगन जी सब सोबत प्यार कर सोबत ताले साले तुरा साले कुनद सोबत ताले तुरा ताले कुनद अल्लाह वारन चंगन जी सोबत चंगू बनाई दिया ऐं पुरन जी सोबत पुरो बनाई दिया ॾिसो नूह अलैहिस्सलाम जो पुट नूह अलैहिस्सलाम अल्लाह जे पैगंबर जो पुट किनान लेकिन गलत सोबत में वेठो गलत सोबत में वेठो पी जो नाफरमान जो अल्लाह से आलमाई करी छे पर नूह तुझे आला कई कोने हाने बुरी सोबत में आ ही उन्हनि जो आ मुझा प्यारा दोस्तों त जडे बुरी सोबत जो असर खुदा जे नबी जे पुट ते पई तो सके असां तव्हां केरदा असां तव्हां भी जेकरी गलत संगत में वेंदासी गलत सोबत में उठंदा वेंदासी त मुझा प्यारा यकीनन उन जो असर असां जे मथां बराए रास्त पवंदो अल्लाह से दुआ कयो त रब असां खे चंगन जी सोबत नसीब फरमाए नेकन जी सुठन सचन जी सोबत संगत इख्तियार करण जी तौफीक अता फरमाए बुरी सोबत खां बुरी कचहरिन खां अल्लाह से असां तव्हां खे महफूज रखे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह साईं असांजे आला हाफ़िज़ नज़ीर अहमद साहब जी ॿी फरमाइश आंदी आहे साईं शेख मोहायूं रहमतुल्लाह अलैह ही बुजुर्ग मुरीद हो साईं गौसल आलमीन जो साईं गौसल आलमीन जो उर्स मुबारक भी हिन महीने में साईं गौसल आलमीन जंहिंजा 12 करोड़ मुरीद जंहिंमें 9 लख वली साईं जे खलीफा उनमें 9 लख वली असां जत क़ौम जो साईं चग वजो मुर्शिद साईं गौसल आलमीन असांजा घणा माइट वरी साईं जो खलीफो आहे साईं मुल्ला मोहम्मद हसन रहमतुल्लाह उन जा मुरीद हे साईं जो फकीर आहे मुल्ला मोहम्मद हसन रहमतुल्लाह अलैह ऐं हाणे अदा त लॻाए त जंहिं पीर जे मुरीदनि जो मक़ाम आहे साईं मुल्ला मोहम्मद हसन जे मज़ार ते साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जो पण ॾाढो साईं शाह अब्दुल करीम शाह बुलड़ी वारा उहे हाज़िरी जलाईंदा त साईं मुल्ला मोहम्मद हसन पंहिंजी कब्र मां ॿाहिरि निकिरी साईं सां भाकुर पाए मिलंदो हिकु दफ़ो साईं शाह करीम बुलड़ी वारो आयो त साईं मज़ार खां ॿाहिरि त वेठे नज़र आयो पर साईं खे उथी बि हथ न मिलायो वेठे हथ त साईं सां गॾु हिकिड़ो फ़क़ीरो हबशी फकीरो कावड़ साईं हेड़े मुल्लनि वटि थो अचे जेके सैयद सादात जी ख़बर ई कान्हे का उची भी आंगरियूं में न ॾिनी वेठे तव्हां सां हथ मिलाई त साईं पंहिंजे फ़क़ीर खे चयो त हर बार छॾ तुंहिंजी निगाह अञा उते कोन थी पहुचे साईं कीअं त साईं पंहिंजी पग ही टोपी ही जो कुझु लाहे उन शीदी फ़क़ीर जे मथे ते रखियो फरमा हाणे निहार जो निहारी त मुल्ला मोहम्मद हसन जे हिकिड़े रान ते इमाम हसन जो सर मुबारक आहे ॿिए ते इमाम हुसैन जो मथो मुबारक आहे ॿई शहज़ादा आराम पिया कनि पाण उनखे विझड़ी था पखो था फरमाए त फ़क़ीर मोहम्मद हसन असांजे लाइ उथे या शहज़ादनि जे आराम जो ख़्याल कर ये साईं गौसल आलमीन जे खलीफन जो कमाल पान सुभान अल्लाह गौसल आलमीन मैं नीवी मेरा मुर्शिद ऊंचा ते मैं उच्चियां दे संगलाई मैं नीवी मेरा मुर्शिद ऊंचा ते मैं उच्चियां दे संगलाई कुर्बान उना उच्चियां कोलों जे निवियां नाल निभाई ए दुनिया नहीं मंजिल साडी
साडे दूर दराज बसेरे मलक फलक सब हेठियां बसदे साडे रुतबे होर उतेरे आदम वतन है साडा जिथे जात कदीम दे डेरे हज़रत गौसुल आज़मी साईं जो फकीर हो शेख मोहाइम जी मुल्ला मोहम्मद हसन इए साईं जो बड़ी फकीर हो गुलाम पर हिन जी ड्यूटी टंडे मस्ती मजा खीर जो लोटो खणदो सो मुल्तान में वञी साईं जे खानका में पहुंचे यो रोज हुन जी ड्यूटी उन टे में लारी जार कोना पर रोज फकीर ईंदो रोज हिक दफो छा थियो अल्लाह से के ज़ाहिर करणो फकीर खे सो हिक दफो आयो त बरसात पई वसे ओला पिया वसन मुल्तान देर जो थी त घर वारा साईं खे अर्ज़ रखियो खीर कोन आयो आ बचड़ा परेशान मोहायूं अञा कोन आयो आ साईं फरमायो तरसो थोड़ी देर ॾिसूं था न त पोइ ॿिए माण्हू खे चऊं था खीर आणे ॾींदो अञा ॻाल्हि ॿोल हले पई त दरवाजे ते धक लॻो ठुक ठुक जो आवाज़ आयो साईं गौसल आलमीन पाण दरवाज़ो खोलियाऊं फकीर दर ते आ मथे ते लोटो खीर जो आ गौसल आलमीन हिन जे कपड़े में पेरान में हथ विझी फरमायो फकीर साहब किथे तरसल होए हेडी बारिश पई हले तुंहिंजा कपड़ा बिल्कुल सुखा पिया तोखे पानी जो निशानी कोने बारिश जो पानी ही लगल कोने छा ॻाल्हि आ मां वधी अर्ज़ कई सोना गौसल आलमीन जो फकीर चंडे मस्ती खां पंध कोने ईंदो आ साइकिल मोटरसाइकिल घोड़े उठ ते सवार थी कोने ईंदो आ बाबा अवां जो फकीर खीर खणी उडरी ईंदो आ उडामी ईंदो आ पो बादल हेठन जेके मींहुं वसण वारा बादल ककरन उहे हेठन अवां जे फकीर जो परवाज़ उन्हनि बादलनि खां मथां हूंदो आहे कदम मुंहिंजो परे वञी पतो कदम मुंहिंजो परे वञी पतो अञा मंसूर हो रे कदम मुंहिंजो परे वञी पतो कदम मुंहिंजो परे वञी पतो अञा मंसूर हो रे कदम मुंहिंजो किथे नूह नबीउल्लाह किथे ईसा रूहुल्लाह किथे नूह नबीउल्लाह किथे ईसा रूहुल्लाह किथे मूसा कलीमुल्लाह किथे मूसा कलीमुल्लाह किथे मूसा कलीमुल्लाह अञा ॿियो दूर ओरे कदम मुंहिंजो तोड़ी मजनू तोड़ी सरमत तोड़ी मजनू तोड़ी सरमत तोड़ी फरमाद कया हद असी हद खां लाहत आयूं असी हद खां लाहत आयूं इलाही नूर आओ रे कदम मुंहिंजो परे वञी पतो कदम मुंहिंजो परे वञी पतो अञा मंसूर हो रे कदम मुंहिंजो या मुझे मुस्तफा जी उम्मत जे वली जो शान अल्लाह जे महबूब फरमायो उलमा उम्मती अंबिया बनी इसराइल मुझा आलिम मुझे दीन जा शरीयत जा मुझे उम्मत जा आलिम वली अगर के नबी नाइन पर बनी इसराइल जे नबियन जियां जियां का मुराद जेको तबलीगी सिलसिलो आ दीन जो सिलसिलो आ उन में जिए नबियन कोशिशूं कयूं इए मुझा आलिम भी प्यारा मुसलमान भाइरो मेराज वारी रात जने चौथे आसमान ते मदीने जा साईं
जलवा फरोज़ थिया त हज़रत मूसा अलैहिस्सलाम पाऊं बजो अर्ज़ के सोना अवां जो हिकिड़ो फरमान आ त मुंहिंजे उम्मत जा आलिम उहे नबी न हूंदा पर बनी इसराइल जे नबी ने मिसल हूंदा इहो तव्हांजो फरमान आहे जी मोहम्मद फरमाए जी हां साईं पोइ भला उन्हनि मां को असांखे ॾेखारींदो अवां जी उम्मत में जेको अहिड़ो आलिम जेको असां वांगुरु आहे ॾेखारींदो मौलाना अशरफ अली थानवी साहब लिखियो आहे त रब जे महबूब आलम अरवाह खां हज़रत इमाम गज़ाली जे रूह ते घुरायो चौथे आसमान ते घुरायो इमाम गज़ाली से आया जे पान फरमाए मदीने जे से मूसा कलीमुल्लाह जन जे ला मुंह चयो आहे उन मां हिकिड़ो ई बि आहे हज़रत मूसा अलैहिस्सलाम पुछो अवां जो नालो छा आहे पान फरमाए मोहम्मद बिन मोहम्मद साईं फरमाए असां तोखां तुंहिंजो नालो पुछो आहे बाबे ॾाॾे जो कोन पुछो त हज़रत इमाम गज़ाली रहमतुल्लाह अलैहि हज़रत मूसा दे निहारे के भला माफ़ कजो तव्हां पे यादि कयो रब करीम तव्हांखे पुछो तव्हां खां त मां तिलक बि यमीन कया मूसा कलीमुल्लाह तुंहिंजे हथ में चाहे त तो चयो त मुंहिंजे हथ में लठा या नांग बि थी आहे इन सां क़बरुनि जा पल्ला बि किराईंदो आहियां हिफ़ाज़त खां खणंदो आहियां इलाही ॻाल्हियूं करे में रब त तोखां सिर्फ़ एतिरो पुछो तुंहिंजे हथ में छा तव्हां एतिरी डेग छो कई हज़रत मूसा अलैहिस्सलाम फरमायो गज़ाली मूंखे अल्लाह जी दरबार में ॻाल्हाईंदे मज़ो पिया त कुझु ॻाल्हायां दीदार थींदो रहे मुसोबत हलंदी रहे पाण अर्ज़ कयो मूसा कलीमुल्लाह माफ़ कजो अवां खे रब जी दरबार में ज़्यादा ॻाल्हाईंदे मज़ो आयो असांखे पंहिंजे महबूब जी दरबार में ज़्यादा ॻाल्हाईंदे मज़ो आयो महफ़िल हसीन तुंहिंजी महफिल हसीन तुंहिंजा हसीन माना हित मीर पीर सही हित मीर पीर नाने बिना बिकाना महफिल हसीन तुंहिंजा हसीन माना हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम खां पुछो तव्हांजी हद किथे आहे सिदरतुल मुंतहा भला सिदरतुल मुंतहा खां मेराज वारी रात में तव्हां अॻिते कोन विया कॾहिं अहिड़ो मौक़ो बि आयो जो तव्हांखे रब उन खां अॻिते बि घुरायो हुजे अर्ज़ कयां हिकु दफ़ो हमेशह मां अल्लाह जो पैगाम खणी ईंदो अल्लाह पाक जो पैगाम मदीने जे साईं ॾे खणी ईंदो 24,000 मरतबा मुंहिंजी हाज़िरी थी साईं करीम जी दरबार में पर हिकु दफ़ो मदीने जे साईं फरमाता अल्लाह जो कासिद अॼु मां रसूलुल्लाह जो कासिद बणजी ख़ुदा खां सवाल पुछी पोइ जॾहिं मां मदीने वारे साईं जो कासिद थियो त ख़ुदा पाक मूंखे बिल्कुलु करीब घुरायो जिब्रील हूअं तूं मूंखां परे आ पर अॼु मदीने वारे जो ग़ुलाम कासिद बणजी आयो वेजो महफिल हसीन तुंहिंजा हसीन मना हित मीर पीर नाने बिना बिकाना महफिल हसीन तुंहिंजी ओ ॾाढा वॾा शिकारी आया शिकार थी विया शिकारी के शिकार का मुराद उहे हुस्न वारा तजल्लिन वारा जेके निगाहूं हणी दिलियूं खसींदा हा हज़रत यूसुफ जे माण्हू जो दिलियूं खसियूं पर जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम जे हुस्न जा नारा लॻा त साईं उठ ते फरमायो ख़ामोश 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 मुंहिंजो हुस्न कुझु बि न आहे हसीन ॾिसणो आहे त दुआ घुरो त एॾी उमिरि थिएव जो आमना जो लाल जंहिं नबीअ जे कमाल जा माण्हू नारा हया उन नबी माण्हू खे झलियो इहो कमाल कुझु बि न आहे कमाल रसूलुल्लाह जो ॾिसण वारो मदीने वारे साईं जो जंहिंजे हुकुम ते जबल डोड़ंदा जंहिंजे हुकुम ते वण आड़ो तो डोड़ंदा जानवर डोड़ंदा पर आसमान जो सिज जेके कंहिंखे मुसखर नथो करण अचे उहो सिज बि डोड़ंदो चंड बि डोड़ंदो तारा डोड़ंदा हर शइ जंहिं नबीअ जे हुकुम ते डोड़ंदा मर्तबो उन महबूब जो ॾिसण जो
ॾाढा वॾा शिकारी आया शिकार थी विया आया हुआ खरीदण पर अनमुला खपी विया हे वापार तुई जा जानी ठानेण कन नुमाना महफिल हसीन तुई हिकिड़ो साईं जो भांगो मूंखे ज़हन तां नालो नथो आहे हाणे सनान बिन मालिक आहे या ॿियो पर उहो भांगनि जा वीचारा करंदो आलू कढंदो भांगो जेके न मुस्लमान उन्हनि जो आलू वीचारा करंदो मज़ाक साईं खे ख़बर पई साईं हुनखे घुरायो फरमायो भला अॼु उन ई अंदाज़ में असांखे भांगो हुनजो भांग ॾिनी मालिकनि उथी हुनखे इनाम बि ॾिनो शाबाश ॾिनी त भांग त तूं ॾाढी भली थो थिए जे ईमान आणी त मां तोखे मके जो मौजूद बनां ईमान कलमो पढ़ी साईं करीम के मथे ते हथ घुमाए मथे ते पर चेल ताईं आया त साईं हुनखे हथ घुमाए वक्त गुज़री वियो पटको ॿधंदो वॾो हुन में वार लिकियल
मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। प्यारा मुसलमान भाइयों, मदीने वारे साईं उनजे बच्चे ते हथ घुमाया। हाणे अरसो गुज़री वियो, पटको बदंदो वॾो, हिकु दफ़ो पटको खुली, पटको जो खुली वियो त उन फ़कीर जा वार ज़मीन ते झिलक, एॾा वार उनखे ॿधी, उनजे मथां पटको बदंदो, वार ज़मीन सां लॻा। असहाब फरमाया ही तो छा कयो? साईं जा वार टिन क़िस्मनि जा हूंदा हुआ, लुमा जुमा वस्ता। ये तोखरी हेॾा वार छॾिया जेके ज़मीन ते अची किरिया। चई अदा मां बि कोशिशि कंदो आहियां, पर यार जॾहिं बि कैंची खणंदो आहियां, जॾहिं बि कंहिं नाईअ वटि वेंदो आहियां, दिलि कान मञींदी आहे त जिन वारनि ते रसूलुल्लाह जा हथ लॻाइण से कीअं कटायां। जे करे वारनि खे हथ ई कोन लॻे, जंहिं हथ जंहिं वारनि जे मथां मुंहिंजे सोने महबूब जा हथ खुलिया। ॾाढा वॾा शिकारी आया, शिकार थी विया, आया हुआ ख़रीदण पर मुलाख पी विया। हे वापार तुंहिंजा जानी, हे वापार तुंहिंजा जानी, तानेण कन नुमाना महफिल हसीन तुझी। प्यारा मुसलमान भाइरो, हज़रत इमाम गज़ाली रहमतुल्लाह अलैहि फरमाया त साईं मूसा अलैहिस्सलाम तोखे अल्लाह वटि ॻाल्हाईंदे मज़ो पियो आयो, मूंखे पंहिंजे दिल पर मदीने वारे जी दरबार में मज़ो पियो अचे। जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे ज़ाहिर हज़रत इमाम गज़ाली लाजवाब कयो त मदीने जे साईं शहादत वारी आंगुर मुबारक खणी हिन कुख में हीअं हणी फरमायूं तातब या गज़ाली, गज़ाली अदब कर, नबी जो दरबार आ। जॾहिं इमाम गज़ाली जाओ त साईं जे हिन आंगुर मुबारक शहादत वारी जेका हिन कुख में साईं इशारा हई ही, इहो निशान इमाम गज़ाली मौजूद, इहो निशानी मौजूद हुई। मुंहिंजा प्यारा हे आहे मुंहिंजे मदीने वारे साईं जे उम्मत जे वलियनि ऐं आलिमनि जो कमाल। हज़रत साईं शेख महायूं रहमतुल्लाह अलैह अर्ज़ कयो, सोना बादल हेठनि तुंहिंजो फ़कीर बादलनि खां मथां उॾरी ईंदो। साईं हज़रत गौसल आलमीन फरमायो, फ़कीर साहब हाणे तोते खीर वारी ड्यूटी माफ़, अॼु खां पोइ खीर न। सना सोचो, सन मुर्शिद कामिल फरमायो हाणे तोखे ॿी ड्यूटी ॾियणी आहे, ॻोठ में वे तो ता पंध माफ़ आ। हाणे उते हली असांजो तरीक़ो हला, ख़ुदा जो ज़िक्र हला। हज़रत साईं शेख महायूं रोई पियो, हज़रत साईं बहावल हक़ फरमायो, ए मुंहिंजा मुरीद रोई छाजे लाथो, हेॾी महिरबानी थी आ, हे पंध असां तोखे बचायो आ, क़िबला साईं उन जो ख़ैर आ, पर ॻाल्हि असली आ अवां खे खीर ॾियण वारा खोड़, पर मां असांजे टंडे मस्ती जे खूहनि जो पाणी ॿारो आ, अवां जे मुल्तान जे खूहनि जो पाणी ॾाढो भलो आ। मां खीर ॾेई वापसी में पंहिंजो लोटो खीर पाणीअ मां भरे पंहिंजे बचनि खे पंहिंजे मुर्शिद जे दर जो पाणी पियारींदो आहियां। मुंहिंजा कामिल मुर्शिद बच्चा मूंखां पाणी घुरंदा, उन्हनि खे कहिड़ो जवाब ॾींदुसि? साईं फरमायो हाणे अॻे हाणे तो पंहिंजी करामत ज़ाहिर कई, हाणे मूंखे मौक़ो ॾे तूं ॾिस त मुर्शिद जो कमाल छा आहे। हाणे इहो खीर वारो लोटो असांजे खूह में उछला, खूह जे हवाले कर, पोइ हलियो वञी ॻोठ, ॻोठ वञी खूह खोट पंहिंजे घर जे अॻियां पासे में वञी खूह खण। जेकॾहिं इहो खीर वारो लोटो टंडे मस्ती मज़ा ॿाहिरि निकितो त सम्झ त गौसल आलमीन मुल्तान जे खूहनि जा नार टंडे मस्ती जे नारनि में मिलाए। इहो लोटो टंडे मस्ती मज़ा इहो फ़कीरनि वाक़िए जो अर्ज़ कयो। 11:30 ताईं मूं साईं अब्दुल नज़ीर सां वाइदो कयो, इंशाअल्लाह हाणे शींहं वारो भिटाई साहिब जा अॼु बैत ई पढ़िया, इंशाअल्लाह साईं जी यादि ताज़ी कई आहे। सलात खे भेरो सल्लल्लाहु अलैहि
वसल्लम अलैका या हबीबल्लाह। प्यारा मुसलमान भाइयों, पीरन जो पीर दम दस्तगीर रहमतुल्लाह अलैह, तालिब मुझो मुर्शिद तू दुनिया जा रहबर दम दस्तगीर, तालिब मुझो मुर्शिद तू कसम खुदा जो क़यामत ताईं, कसम खुदा जो क़यामत ताईं फैज़ प्या वठंदा पीर फ़कीर, तालिब मुझो मुर्शिद तू। दस्तगीर दस्तगीर जिन दस्तगीर जी ड्यूटी ॾिनी उन्हनि खे रब करीब नवाज़े। साईं पीर मोहम्मद कासिम साईं मशहूर वारा रहमतुल्लाह अलैह, मशहूर वारा साईं बुजुर्ग जी ॻाल्हि निकिती आहे जेकी करामत ॿुधायां। साईं जी ज़मीन ते पे हलियो जी वंगार हुई वेर, हाणे अवां वटि सिलसिलो वंगारनि जो कोन्हे, आबद चवंदा वंगार चवंदा। अॻे कंहिं दौर में जॾहिं ज़मीनूं आबाद हूंदियूं वंगार आबद हिकिड़ी हिमत ॿुधाई कंदा। असां वटि अञा बि आहे, देगड़ो भत जो लाहींदा आहिनि, अदा तूं बि आ तूं बि आ, अॼु हिन जो लाबारो, अॼु हिन जी वेर कईसी, अॼु हिते गुॾ कईसी, 15-20 माण्हू खे आबद चवंदा। अपर सिंध वारा वंगार था चवनि मुंहिंजा प्यारा। तो साईं जे बनीअ में वेर हुई, वेर सारियुनि जी आबत हुई, उन आबत में सभु साईं जा मदरसे जा शागिर्द, मशहूर वारे साईं जा शागिर्द। उन टाइम ग़रीबानो दौर हो, ॿिनि पैरनि जो घणो करे माण्हू कचे बसर खाईंदा। सो साईं मानी बि खण आयो, बसर बि खणी आयो, कचा बसर। तो सभिनी शागिर्दनि सां वियो, हाणे तव्हांखे मानी खाराए, पर साईं जा पघर ॾिठा, गर्मी हुई, फरमायो ऐ तालिब इल्मो अॼु ॾियो ख़बर, भला मानी त मूंखां खाराईंदुसि, पर अॼु मूंखां का शइ कुदरत अल्लाह जी सभिनी शागिर्दनि जो साईं दुआ करा सुठी जॻह ते शादियूं थियनि, शादियूं सुठे घर में शादियूं थियनि। हाणे तालिब तक़रीबन मदरसे में ग़रीब हूंदा, ग़रीब ॿार हूंदा। साईं जी मौज में अची विया, फरमायूं जेको बि पंहिंजे मुठ सां हीअं या हथनि सां जाम करे बसर जी गंढ टोड़ी वञे, शादी थींदी, शादी थींदी। हाणे सभिनी ज़ोर लॻाए, जेको बसर तोड़ींदो वञे साईं तुंहिंजी शादी थी वई, वरी ॿियो बसर तोड़े साईं तुंहिंजी शादी थी वई। ईअं जेको उस्ताद उन खां बसर न पढ़ाईंदो, उन खां बसर न टुटो टोड़ी, पर देर सां। त साईं मशहूर वारे चयो, फरमायो तुंहिंजी शादी थींदी, पर घर वारी गुज़ारींदी कान, रहंदी कान, बसर टोड़े जो, पर इलाही देर खां पोइ टोड़ी घर वारी शादी थींदी, तुंहिंजी घर वारी तो रहंदी कोन। मुंहिंजा प्यारा जीअं साईं फरमायो, तीअं सभिनी शागिर्दनि जी अमीरनि जे घर में शादी थी, वॾनि माण्हुनि में शादी थी, ऐं चई उस्ताद बसर टोड़ियो, पर आख़िर में जेके तुंहिंजी घर वारी रहंदी कान, उहो चंद महीना शादी थी, उनजी घर वारी हली। यानी जीअं बुजुर्ग पंहिंजा लफ़्ज़ कढिया ईअं थी वियो। उन मशहूर वारे साईं जे वाइदे मूंखे बि यादि आहे, सफ़ा नंढड़ो आहियां, जॾहिं लाड़काणे सां पढ़ंदा हुआसीं, उन टाइम साईं जा लफ़्ज़ ॿुधा, पाण फरमाईंदा ओ ग़रीब, ॻाल्हाईंदा ईअं हा, ओ ग़रीब जे तूं चवीं थो तवंगर थियां, शाहूकार थियां, त वञी रसूलुल्लाह जो मीलाद कर, घर में यारहीं शरीफ़ यारहीं कर, ख़ुदा तोखे शाहूकार करे छॾींदो, तोखे माला माल करे छॾींदो। ओ मदीने जे साईं सां लहू लाईंदे, अदा ॾाढो ख़ुशि रहंदे, मदीने जे मीर सां लहू लाईंदे, अदा ॾाढो ख़ुशि हूंदे, रब तोखे झोला भरे ॾींदई, अदा ॾाढो ख़ुशि थींदे, ॾाढो ख़ुशि रहंदे, हा ॾाढो ख़ुशि रहंदे। साईं जो मीलाद कने अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन शरीफ़ अचे पियो। साईं हाफ़िज़ नज़ीर अहमद साहब असांखे चांहि प्यारी उन कमरे में जिते मुंहिंजे मुस्तफ़ा अलैहिस्सलाम जे मीलाद जो सामान रखियो,
ॾाढी दिलि ख़ुशि थी अल्हम्दुलिल्लाह ये असांजा जवान जेके असांजे हाफ़िज़न आलिमनि जा सहकारी आहिनि जेके कम वक़्त कढनि था हिन वक़्त कढण वॾी वॾी ॾुखी ॻाल्हि आहे पर अल्हम्दुलिल्लाह असांजे हाफ़िज़न आलिमनि जे सहकार में उन्हनि जी क़यादत में मुंहिंजा प्यारा दोस्तो इहे उजागो कनि था झंडियूं ठाहिनि पिया लड़ियूं बतियूं वॾा बैनर बोर्ड ठाहे त महबूब जे मीलाद जो महीनो अचे पियो असां हुनजी तयारी कयूं सॼे मेमण ॻोठ खे सिंगारियूं कुंवार वांगे मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो हिकु आदमी फरमायो जाए जामा है रसूल दे खुलिया बाग बहरा मुझे महबूब जे अचण सां बाग बहार थी वयूं बंद शयूं खुली पयूं मुंहिंजा प्यारा बंद बूटा मुखण में खुली पिया जिते जिते मुंहिंजे महबूब जा बैनर लॻंदा जिते जिते शहर सिंगार बान मुंहिंजा प्यारा उते बरकतूं रहमतूं ख़ुदा वसाईंदो आहे जाए जामा है रसूल दे खुलिया बाग बहरा बाग बागीचा मोरिया बाग बागीचा मोरिया तो अलवर जाए जामा है रसूल दे खुलिया बाग बहरा अर्श ज़मीन आसमां ते पथरियां फर्शूं पत्थर तारन ताबत खां ख्याला तारन ताबत खां ख्याला पो खुश था शमसो कमर जामा है रसूल दे खुलिया बाग बहरा रब्बिल अव्वल शरीफ अचे पियो झंडा खरीदो सब मीलाद कमेटी वारनि ते न छॾियो अवां बि हथ वंडायो हर को पंहिंजे घर ते झंडो हणे स्कूल ते घर लॻायो कॉलेजुनि ते झंडा लॻायो मुंहिंजा प्यारा सोने महबूब जी आमद जी जो हितां गुज़रगा खां को गुज़रे ख़बर पए त मेमण ॻोठ मुस्तफ़ा जे आशिक़नि जो ॻोठ रसूलुल्लाह जे हुबदारनि जो ॻोठ आहे जेकॾहिं एतिरो बि कई चयो त लिस्टुनि में नालो अची वेंदो लिस्ट में नालो लिखजी वेंदो मुंहिंजा प्यारा दोस्तो तो साईं मशहूर वारा फरमाईंदा हा ओ गरीब जे शाहूकार थियण जो चाहीं त घर में मीलाद शुरू कर रसूलुल्लाह जे यारी शुरू कर जैसे हाफ़िज़ नज़ीर साहब वारनि हिकिड़ो सिलसिलो मीलाद जो शुरू कयो हर जुमे जी शाम इशा खां पोइ कई न कई कारकुन जे घर में मुस्तफ़ा अलैहिस्सलातु वस्सलाम जो मीलाद थींदो आहे मीलाद करण वारा कॾहिं बर्बाद न थींदा कॾहिं बुखिया सुञा न थींदा उन्हनि जा घर बेड़ा साईं जे मीलाद जे सदके आबाद हूंदा सरशाद हूंदा जो सरवर आलम का मीलाद मनाते हैं वो लोग खुदा शाहिद किस्मत के सिकंदर हैं जो सरवर आलम का मीलाद मनाते हैं जो सरवर आलम का मीलाद मनाते हैं
प्यारा मुसलमान भाइरो हज़रत पीरान पीर दस्तगीर रज़ी अल्लाह ताला जो फकीर साईं वटि ईंदा हा दावत खणी फकीर ईंदा अवां बि चाहींदा आहियो मुर्शिद अचे त यार मुंहिंजे घर दुआ घुरा असां जहिड़ो ग़रीब फकीर ईंदो आहे तमामु ॾिसंदो आहियां दोस्त चवंदा आहिनि साईं असां वटि चांहि जो घोट पी साईं असां वटि मीलाद कमेटी वारा बाबा महबूब जो सना करा कहिड़ो बि आहे त उनखे वठी अचो बरकत जा पेर हर कंहिंजी नियत हूंदी आहे हे त दस्तगीर आहे ज़माने जो फकीर ईंदा हिकिड़ो मुरीद आयो कुरारो साईं खे चई मूंखे बि टाइम ॾियो साईं चयो भला हिकिड़े खे आज़माए बि त ॾिसूं केतिरे क़दुरु आहे मुरीद आहे या मरीद आहे सो साईं फरमायो फकीर तूं ग़रीब माण्हू तूं असांजी दावत करे ॾिस के भला साईं जहिड़ो हाल आहे जेको चवंदो सो तयारु कंदा साईं फरमायो असांजो ख़ैर आहे पर असांजी सवारी खे मानी कोन कराए सघंदा तोखां जो कमु चढ़ियल साईं सवारी उठ घोड़ो गाह खोड़ साईं फरमायो उठ घोड़ो न मां शींहं ते चढ़ंदो आहियां गुलदस्ते करामत वारे लिखियो आहे त ही शींहं न हो बस हिकिड़ी करामत हुई साईं जो हिकिड़ो इम्तिहान हो पंहिंजे मुंड में हा मुंहिंजा प्यारा दोस्तो फरमायूं असां शींहं ते सवार थींदा आहियूं ॿिया पीर घोड़नि उठनि ते दस्तगीर शींहं जी सवारी कंदो आहे साईं शींहं गोश्त खाईंदो आहे हिकिड़ो ॿकरो शींहं जे लाइ काटींदासीं साईं फरमायो ॿिया झंग जा गोश्त खाईंदा आहिनि पर ही गोश्त खाईंदो आहे पर इंसान जो गोश्त खाईंदो आहे पोइ चईसीं मुंहिंजा यारहां पुटनि मां आहियां मुंहिंजी कुरारी आहे पोढ़ी सभई तुंहिंजे शींहं जे अॻियां लेटी पवंदासीं जेको बि खाई छॾे पोइ त बसि हाउ फकीर हाउ त साईं ॿिए ॾींहुं तयारी कई ॿिए ॾींहुं तयारी कई पर हाणे पढ़ो घुमाई मौलवी पीर फ़कीर सभिनी खे चई यार अवां बि दुनिया जा पीर ॾिसण मुंहिंजो पीर अची ॾिसो मुरीद नचो सिर्फ़ अची ॾिसो छाजे लाइ जो मुंहिंजे पीर जहिड़ो कंहिंजो पीर ना दर खोड़ मगर दस्तगीर नवा दर खोड़ मगर दस्तगीर नवा सिर्फ अची मुंहिंजो पीर ॾिसो ज़ियारत कयो मुंहिंजा प्यारा वॾा आलिम वॾेरा सरदार हली आया सॼे खे दावत ॾेई आयो उहे बि बेड़ा कोकरे बीठा हेॾा मुंहिंजो पीर दिलबर दस्तगीर शींहं ते सवार थी आया जॾहिं मुंहिंजा प्यारा उते पीता सभिनी सलामी ॾिनी हज़रत बादशाह पीर खे फ़कीर अर्ज़ कयो कुरारो मुरीद हो कोड़ो साईं हाणे तव्हांजे लाइ बिस्तरो थियो साईं फरमायो असां बिस्तरनि ते बाद में वेंदासीं मानी पोइ खाईंदासीं अॻ में फ़कीर वाइदो पूरो कर असांजी सवारी खे गोश्त आने दे पहिरीं असांजी सवारी जो बंदोबस्त कर फ़कीर आवाज़ ॾिनो त यार हां फरमा बरदार जवान पुट हा लबैक लबैक वाह वाह बेटा फरमाए तो भली मरकन मायरूं समझूं सालिहन महशर दे मैदान में इन्हनि ॾहूणा लाज मिलल ॿियनि वेचारनि अदा ओजागा अजाया कया अॼु त माइट सिके थो पुट 12 किलो खीर जो वठी त पुट 100 ॻाल्हियूं थो ॿुधाए 50 नखरा थो करे मुंहिंजा प्यारा सल रब करीम असांखे माउ पीउ जो फरमा बरदार बनाए पीरनि जे पीर दस्तगीर जे फ़कीर हक़ल ॾिनी त 11 जवान पुट निकिरी आया हिकु हिकिड़ो दस्तगीर जे शींहं जे अॻियां ईंदो वियो शींहं हड़प कंदो वियो 11 पुट विया हलिया साईं फरमायो अञा ज़रूरत आहे शींहं खे शींहं कंदलो ॾियो हाउ साईं फरमायो फ़कीर अञा सवारी खे ढो कोन जो कुरारी आई संस घर वारी पोड़ी साहब बिस्मिल्लाह जी दस्तगीर हली वई हाणे अञा पुछा कयो भला शींहं ज़रूरत हाउ अञा बि ज़रूरत फ़कीर हाणे हलिया तुंहिंजो वारो त बाहूं वठी साईं फरमायो बाहूं छा साईं हिकिड़ो अर्ज़ आहे तुंहिंजे पुट विया घर वारी वई त अर्ज़ यादि कोन आया तुंहिंजे सिर ते आई आहे त हाणे तोखे अर्ज़ यादि न साईं बचा जे लाइ नाहे मां बि तुंहिंजी सवारी तां क़ुर्बान सिर्फ़ पंहिंजे शींहं खे चओ त जीअं मुंहिंजे पुटनि खे खाधो अथई जीअं घर वारी खे खाधो अथई ईअं न खाए
ईअं न खाए मूंखे मथे में चक न हणे मथे खां न खाए पेरनि खां खाइण शुरू करे साईं फरमायो जहिड़ो पेरनि खां अहिड़ो मथे खां पाण मथे खां खाईंदो त जल्द आधार ख़तम थी वेंदो न क़िबला साईं हो आधार अखियुनि ते चवां तो पेरनि खां खाइण शुरू करे पर आस्ता आस्ता खाईंदो रहे साईं फरमायो छाजे लाइ अर्ज़ कई सोना मां ॾाढो बासूं बासियूं त दस्तगीर दर ते ईंदो दीदार कंदासीं होॾां त रश हूंदो आहे हुते त कोई कोंदो मिले दरगाह ते हिते जो ईंदा दीदार कंदुसि पर किस्मत का लिखा कभी टल नहीं सकता खुदा के सामने किसी का जोर चल नहीं सकता लिखियूं जनी जे तेरियूं लोह कलम में उन्हनि ओतरियूं घड़ियूं घारन पेयूं सही दिल थे चयो त ॾिसंदो रहां पर किस्मत ही निज़ारो कयो आहे इन जे करे चवंदो जेसि ताईं पेरनि खां खाए तेसि ताईं त तुंहिंजो दीदार कयो वाह वाह फ़क़ीर वाह वाह कुरारा वाह 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 मुरीदी जो हक़ अदा कई मुंहिंजा प्यारा साईं फरमायो शींहं भला ईअं खाइण शुरू कर फ़क़ीर साईं जे चेहरे ते अखियूं कयूं अखियूं चुंबे न पियो हेॾे होॾे झपकाए न पियो साईं फरमायो फ़क़ीर तोखे आज़ार तकलीफ़ नथो थिए अर्ज़ कई साईं तुंहिंजे दीदार में का शइ यादि न आहे त आलम अरवाह खां सचल सरमस्त ॻाल्हायो अखियां मौलाना वन बेवस लगियां है लगियां सोना तेरे नाल अखियां मौलाना वन बेवस लगियां इन अखियां दा मुल्ला महांगा साईं तोले विकामल मास रतियां रतियां मौला ला वन बेवस लगियां है साईं सचल इन अखियां दी है चाल अजब हुण मैं इन रमज़ान विच रखियां रखियां मौला ला वन बेवस लगियां प्यारा मुसलमान भाइरो साईं जे फ़क़ीर जी मोहब्बत ॾिठी पाण फरमायो ओ शींहं जी फरमायो हेड़ा मुरीद ज़ाया न कबा हेड़ा मुरीद शार जियन जिन जे दिलनि में हेतिरी मोहब्बत आहे हीअ जो फूंगारो है 11 पुट घरवारी कुरारो सभु ॿाहिरि उथी बीठा ऐं मुंहिंजा प्यारा सभिनी खे चवण लॻा मुर्शिद जंहिंजो दस्तगीर उनखे जंहिंजो अब्दुल कादिर पीर उनखे लहर न लोॾो अदा यारी ॿारी करण सवाबा दुश्मन लाइ जीअरे अज़ाबा दुश्मन लाइ जीअरे अज़ाबा जिन मिसरियूं विरहाया खीर उनखे लहर न लोॾो ओ मुर्शिद जंहिंजो दस्तगीर उनखे लहर लोॾो मेरे लब पे रात दिन तेरा नाम से आज़म मेरे लब पे रात दिन तेरा नाम से आज़म तेरे जिक्र से बने मेरे से आज़म तेरे मेरे लब पे रात दिन तेरा नाम या नबी सलाम अलैका या रसूल सलाम या हबीब सलाम अलैका सलावतुल्लाह अलैका सलावतुल्लाह अलैका मुस्तफा मुस्तफा मदनी भलारा
हिनने असां बेकसन जा भर झलारा भर जा प्यारा ये जमात परती थई सुहारा या नबी सलाम अलैका या रसूल सलाम अलैका या हबीब सलाम अलैका सलवातुल्लाह अलैका सलवातुल्लाह अलैका या अल्लाहुम्मा आमीन برحمتك استغيث يا ارحم الراحمين اله العالمين ادا نواز علی صاحب पंहिंजे बरो बाल साहब मिला पंहिंजी न्याणी जे लाइ जेका ख़ैरात कई आहे उन जो सवाब जलसे जो सवाब नगर न्याज़नि जो सवाब पंहिंजी बारगाह में क़बूल फरमा बारगाह रिसालत इमाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में मदीने जे साईं जा वालिदैन शरीफ़ैन आले पाक ऐं अज़वाज मुतहरा सहाबा किराम ताबीन तबा ताबीन जमी मशाइख़ निज़ाम जमी उलमा किराम मुमिन मुमिनात मुस्लिमीन मुस्लिमात जे दरबार में सवाब क़बूल फरमा बिलख़ुसूस अदा नवाज़ अली साहब